Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. My name is Muhammad Sharif. You are watching Sindhi Knowledge Factory channel. असीं पंहिंजे कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं कुड जे मुतालिक़ सिखंदासूं, पढ़ंदासूं ऐं कुड जो इस्तेमालु पिणु सिखंदासूं। लेकिन हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट हूंदी, जेकॾहिं मां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ ई बेल आइकन वारे बटन ते क्लिक करो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। जेकॾहिं अव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे या वरी अव्हां असांखे सपोर्ट करणु चाहो था त हिन वीडियो खे अव्हां लाइक करियो। स्टार्ट कंदा आहियूं कुड खां। कुड आहे छा? कुड जेको आहे पास्ट टेंस ऑफ केन आहे, यानी कि जिन्हनि जुमलनि में असीं केन इस्तेमालु कंदा आहियूं प्रेज़ेंट में या फ्यूचर में, त अहिड़नि जॻहियुनि ते असीं कुड इस्तेमालु कंदासीं। लेकिन पास्ट में असां केन इस्तेमालु न कंदासीं। पास्ट में असीं हमेशह कुड इस्तेमालु कंदासूं। लेकिन कुड जेको आहे प्रेज़ेंट में बि इस्तेमालु थींदो आहे। इहो कीअं इस्तेमालु थींदो आहे इहो असीं सिखूं था। कुड जो इस्तेमालु असां टिनि जॻहियुनि ते करे सघूं था। नंबर 1 पोलाइट रिक्वेस्ट लाइ, एबिलिटी लाइ ऐं नेरेशन लाइ। हिननि टिनि सिचुएशन में असीं कुड जो इस्तेमालु कंदा आहियूं। एबिलिटी खे असीं पोयां केन वारी क्लास में पढ़ियोसीं त केन में बि असीं एबिलिटी खे पढ़ियोसीं। लेकिन हिते एबिलिटी जी ॻाल्हि कंदासूं, क़ाबिलियत जी ॻाल्हि कंदासूं, लेकिन गुज़िरियल वक़्त जी ॻाल्हि में, यानी कि पास्ट टेंस में असीं एबिलिटी खे ज़ाहिर कंदा आहियूं, शो कंदा आहियूं। स्टार्ट कंदा आहियूं पोलाइट रिक्वेस्ट खां। पोलाइट रिक्वेस्ट चवंदा आहिनि उहा ॻाल्हि जेका वॾे प्यार सां ऐं वॾे एहतराम सां कई वई हुजे, त अहिड़ी ॻाल्हि खे असीं पोलाइट रिक्वेस्ट में ज़ाहिर कंदा आहियूं। पोलाइट रिक्वेस्ट हमेशह प्रेज़ेंट में ई हूंदी आहे, पास्ट में बि थी सघे थी, लेकिन ज़्यादातर जेको आहे पोलाइट रिक्वेस्ट जो इस्तेमालु प्रेज़ेंट में थिए थो। जुमिला ॾिसूं था, एग्ज़ाम्पलनि में हिन खे वधीक क्लियर कंदा आहियूं। पोलाइट रिक्वेस्ट लाइ असां वटि ॿ जुमिला आहिनि। कुड यू प्लीज़ ओपन द विंडो। हिते असांखे कुड सां असांखे इहो ज़ाहिर थियो आहे त हीउ चई रहियो आहे त वॾे प्यार सां तव्हां दरियूं खोलो। असांखे दरियुनि खोलण जे मुतालिक़ ॻाल्हि करे पियो, लेकिन कुड खे असां ॾिसी करे इहो सम्झी वियासीं त हीउ वॾे प्यार सां असांखे चई रहियो आहे। इन खां पोइ ॿियो एग्ज़ाम्पल आहे, कुड यू टर्न द म्यूज़िक डाउन। कुड यू टर्न द म्यूज़िक डाउन। हिते बि असांखे वॾे प्यार सां एहतराम सां चए पियो त तव्हां जेको आहे म्यूज़िक जो आवाज़ खे डाउन करियो, म्यूज़िक खे डाउन करियो। हिते असांखे वॾी आवाज़ में न पियो चवे, न वरी हिते असांखे केन मां चए पियो, बल्कि हिते कुड खे असीं ॾिसी करे इहो ई मालूम थियो त हीअ पोलाइट रिक्वेस्ट आहे, प्यार वारी रिक्वेस्ट आहे, जंहिंमें असांखे चवे पियो त जेको आहे म्यूज़िक डाउन करियो। उमेद करियो था त तव्हांखे पोलाइट रिक्वेस्ट जे मुतालिक़ बि इंफॉर्मेशन मिली वई। इन खां पोइ असीं नेक्स्ट ॻाल्हि कंदा आहियूं एबिलिटी जी पास्ट में। एबिलिटी में पास्ट में कीअं ॻाल्हि कंदा आहियूं? वेन आई वॉज यंगर आई कुड रन अ माइल। जॾहिं आउं निढो हुअसि, जॾहिं आउं यंगर हुअसि, जॾहिं मुंहिंजी उमिरि घटि हुई, आई कुड रन अ माइल, आउं हिकु माइल डोड़ंदो हुउसि, आउं हिकु माइल डोड़ी सघंदो हुउसि। यानी कि हिते ॻाल्हि करे रहियो पियो आहे यंगर, यानी कि पोयां जी पास्ट जी ॻाल्हि करे पियो। वेन आई वॉज यंगर, जॾहिं आउं जवान हुअसि। ठीकु आहे, त हिते असीं पोइ छा यूज़ कयो आहे? हिते असीं यूज़ कयो आहे कुड। ठीकु आहे, यानी कि पास्ट जी ॻाल्हि थी वई न। पास्ट जी जिते बि ॻाल्हि हुजे त असीं नेक्स्ट में छा इस्तेमालु कंदा आहियूं? कुड इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं हिते हिकु ॿियो एग्ज़ाम्पल आहे, यस्टरडे गुज़िरियल ॾींहुं, आई कुड नॉट फाइंड माई वॉलेट। आई कुड नॉट फाइंड माई वॉलेट। हिते बि ॾिसो एबिलिटी खे ज़ाहिर करे पियो, यानी कि गुज़िरियल ॾींहुं आउं पंहिंजो वॉलेट न ॻोल्हे सघियसि। हिते ॾिसो कुड खां असांखे इहो मालूम थियो त यानी कि गुज़िरियल ॾींहुं जेका इहो मूं में एबिलिटी कोन हुई, इहो मूं में क़ाबिलियत न हुई त आउं पंहिंजो वॉलेट खे ॻोल्हे सघां, लेकिन मूंखे वॉलेट जेका आहे न मिली सघियो, त हिते असीं कुड जो इस्तेमालु कयोसीं, यानी कि हीअ पास्ट जी ॻाल्हि हुई। इन खां पोइ असीं सिखंदासीं नरेशन। नरेशन में छा हूंदो आहे? नरेशन में सभ खां पहिरीं अव्हांखे हिकु कॉन्सेप्ट क्लियर कराईंदो हलां त नरेशन में हमेशह डायरेक्ट में जेको आहे केन हूंदो, इनडायरेक्ट में असीं कुड जो इस्तेमालु कंदा आहियूं। डायरेक्ट में हिते छा हुजे? केन हुजे, यानी कि ही केन प्ले गेम हुजे। हिन जो असीं इनडायरेक्ट कयोसीं त हिन में असीं इनडायरेक्ट में छा कयोसीं? ही सेड दैट ही कुड प्ले गेम। ही असांजो इनडायरेक्ट आहे, यानी कि डायरेक्ट में छा हुजे? हिते हुजे सिर्फ़ु ही हुजे ही कैन प्ले गेम। लेकिन नरेशन में असां छा कंदासीं? नरेशन में असीं हमेशह कुड जो इस्तेमालु कंदासीं। जी ही सेड दैट मी कुड प्ले गेम। इन खां अलावा नेक्स्ट आहे यू सेड दैट ही कुड सिंग अ सॉन्ग। हिते बि असां ॾिसो डायरेक्ट जे इनडायरेक्ट जी ॻाल्हि कईसीं। हिते हिन जो डायरेक्ट ई थी सघे थो,
तो ही कैन सिंग अ सॉन्ग, लेकिन इन जो इनडायरेक्ट असां कीअं कयोसीं, यू सेड दैट ही कुड सिंग अ सॉन्ग। हाणे असां इन जो रिवाइज़ कंदासीं। असीं हिन क्लास में कुड जे मुतालिक़ सिखी रहिया आहियूं। कुड जेको आहे पास्ट टेंस ऑफ केन आहे, यानी कि केन जेको आहे पास्ट टेंस में छा थी वेंदो आहे, कुड थी वेंदो आहे। कुड में असीं टे शयूं पढ़ंदा आहियूं, यानी कि कुड में असां टिनि जॻहियुनि ते जेको आहे कुड जो जुमिलो इस्तेमालु करे सघूं था। जी, हिकु पोलाइट रिक्वेस्ट लाइ, एबिलिटी लाइ ऐं नरेशन लाइ। हिन टिनि ही जेके बि टे ॻाल्हियूं आहिनि, हिननि में असीं कुड जो इस्तेमालु कंदा आहियूं। पोलाइट रिक्वेस्ट में जी, कुड यू प्लीज़ ओपन द विंडो, कुड यू टर्न द म्यूज़िक डाउन। ऐं एबिलिटी लाइ छा कंदासीं, व्हेन आई वॉज यंगर आई कुड रन अ माइल, yesterday I could not find my wallet। ऐं नरेशन में असीं छा कंदा आहियूं, नरेशन में असां वटि हूंदो आहे डायरेक्ट में ऐं असीं हुनजे रिस्पॉन्स ॾींदा आहियूं इनडायरेक्ट में, कुड जी सूरत में। जी, he said that he could play game, he said that he could sing a song। उम्मीद करूं था तव्हांखे असांजी वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त इनखे लाइक करियो। इंशाल्लाह असां नेक्स्ट क्लास में मिलंदासीं। तेसीं ताईं ख़ुदा हाफ़िज़। सिंध बाराजियन सिंधी टोपी अज बाराजियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची नची यारो अंत हिकिड़ो